के रिपोर्टर जो सांगड़ ज़िले पे रिपोर्टर हैं साजिद जलालानी साहब, हम उससे बात करेंगे अपने चैनल के हवाले से और इस प्रोग्राम के हवाले से जो आज एनिवर्सरी अपने चैनल के हवाले से मनाया गया, और उससे बात करेंगे चैनल के हवाले से वो क्या कहते हैं। माशाल्लाह से अच्छे रिपोर्टर भी हैं और अपने चैनल के लिए उसके क्या ख्यालात हैं और वो क्या कहता है। अस्सलाम वालेकुम सलाम। साजिद जलालानी साहब, जैसे आज अपना प्रोग्राम था एनिवर्सरी का और बहुत ही अच्छा प्रोग्राम, उसी हवाले से एक तो अपना चैनल जिसका मंशूर ये है ना झुकेंगे ना बिकेंगे, तो इसी हवाले से आप क्या कहें? साईं बिल्कुल ही जो मीडिया का न्यूज़ चैनल है माशाल्लाह ज़बरदस्त हींअर सीओ साहब काज़मी साहब जा जेको घुराया आहियूं जो हिन टाइम ताईं मीडिया का न्यूज़ चैनल पहुचायो है ऐं माशाल्लाह जो मीडिया का न्यूज़ चैनल है पहिरियों नंबर हींअर पहुतल है। वड़ी मेहरबानी, तमाम बेहतरीन वर्क मीडिया जा न्यूज़ आई टी असां एप्रिशिएट कयूं था। असांजो जेको सीओ आहे खादम हुसैन वसान साहब ऐं ऑल मेंबर जेके कमु कनि था पिया, तमामु बेहतरीन वर्क आहे। असां उमेद कयूं था त आईंदा वक़्त लाइ बि दोस्त इन हवाले सां महिनत कंदा त इंशाअल्लाह ताला उड़ी परे कोन्हे असां सैटेलाइट ते पहुची सघूं। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो रईस मोहम्मद भटिया आहे। मां डिस्ट्रिक्ट हैदराबाद जो डिप्टी ब्यूरो चीफ आहियां। सभ खां पहिरीं त अॼु 14 अगस्त जो ॾींहुं आहे। पूरी पाकिस्तान के बल्कि असांजा जेके बि ॿाहिरि आहिनि हिते मीडिया जा HD जा मेंबर्स आहिनि, उहिदेदार आहिनि, उन सभिनी खे मुबारकबाद पेश कयां थो। 20 सालगिरह अल्हम्दुलिल्लाह अॼु 2 साल थी विया आहिनि असांजे हिन चैनल खे, जेको तमामु सुठे नमूने सां कमु करे रहियो आहे ऐं इंशाअल्लाह अॻियां बि करे वेंदो। असांजी सीओ साहब जी तमामु घणी महिनत आहे हिन में, असीं शुक्रगुज़ार आहियूं उनजी जो उहो असांखे एतिरी इज़त ॾियनि था। प्याज़ा चैनल है असांजो, वो पूरे पाकिस्तान में हली रहियो आहे। पूरे पाकिस्तान में जो ख़बरूं हलण जे बावजूद जेको आहे सो हुन सीओ साहब असां ते इहो बि हिकिड़ो वॾो एहसान कयो जो पाण जेको ॿियों सालगिरह जो केक वग़ैरह कटियो वियो आहे उहो असांखे हिते मौक़ो ॾिनो जोल शहर में जेको आहे सो, ऐं असांजे पंहिंजे नेशनल प्रेस क्लब ते असांखे मौक़ो ॾिनो त बाबा 20 सालगिरह बि तव्हां हिते मल्हायो ऐं पाण कुर्ब जा कदम भरे एतिरो पंधु करे आया। ऐं उन खां पोइ जेके बि असांजा मीडिया जा रिपोर्टर आहिनि सभु अल्हम्दुलिल्लाह तमामु घणी सुठी कारकर्दगी करे रहिया आहिनि। ऐं उन खां पोइ बग़ैर कंहिं मुफ़ाद बग़ैर कंहिं लालच जे हर मज़लूम जो आवाज़ बणिजी रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला हिन खां अॻिते बि जेको आहे सो असां हर मज़लूम जो आवाज़ बणिजंदासीं ऐं हुननि सां गॾु हूंदासीं। सभु खां अवल त अॼु जी जेका इहा 20 सालगिरह आहे उन जे हवाले सां असां सॼी टीम खे मुबारकबाद पेश कंदासीं ऐं असां दुआ घुर रहंदासीं त 20 सालगिरह जेका इहा हज़ारनि में तब्दील थिए। जेका बि मीडिया जेके मेंबर आहिनि नुमाइंदा आहिनि उन्हनि जी महिनत जदोजहद जेका आहे हर जॻह ते ग़रीब मिसकिन मज़लूम माण्हू सां गॾनि ऐं हर मसइले में दुख में सुख में बग़ैर कंहिं मुफ़ाद बग़ैर कंहिं लालच में उन्हनि सां गॾनि। इन जो असांजी नज़र में जेको क्रेडिट आहे उहो सॼो जेको आहे सो सीओ साहब ॾांहुं वञे थो, छाजे करे उन हिकिड़ी अजीब टीम ठाही आहे ऐं असांजे लाइ दुआ घुरिजे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त अॼु असांजो जेको मीडिया जा न्यूज़ चैनल आहे उनजे 20 सालगिरह आहे ऐं हीअ जेको पाकिस्तान लेवल ते फर्स्ट नंबर ते जेको मीडिया जा न्यूज़ चैनल कमु करे रहियो आहे ऐं हर ख़बर आहे जेकी अला एवाननि ताईं पहुचाइण में सुठी कारकर्दगी ॾेखारे पियो ऐं खादिम साहब सीओ साहब जेको असांजो वॾी महिनत सां हीअ चैनल खे हलाए रहियो आहे ऐं असां हुनजा थोराइता आहियूं जे असांखे हिन जे क़ाबिल सम्झो ऐं असांखे जेको आहे रिपोर्ट मुक़ररु कयईं दौर ताल खे हिते। शुक्र अल्हम्दुलिल्लाह मीडिया जा चैनल जी हिन वक़्तु 20 सालगिरह आहे ऐं असांजो जेको चैनल आहे मीडिया जा उहो हिन वक़्तु पाकिस्तानी लेवल ते टॉप ते हले पियो ऐं तमामु हिकिड़ी भली उनजी जेको आहे कवरेज बि आहे ऐं ख़बरियूं बि आहिनि ऐं असांजा जेके दोस्त आहिनि तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको असांजो सीओ साहब आहे उन ते सलाम आहे जेको मीडिया जा चैनल खे तमामु हिकिड़ो बहितरीनु अंदाज़ सां हलाए रहियो आहे। त उन जो इहो ई आहे त असांखे ॿाहिरियूं मुल्क बि जेके आहिनि सो असांखे ॾिठो वञे थो ख़ासि करे मीडिया जा खे ऐं वरी बि जेको आहे जेके बि असांजे मीडिया जा या दोस्त आहिनि उन्हनि खे मुबारकबाद पेश कंदुसि त उहो जेको तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि ऐं मीडिया जा तमामु हिकिड़ो सुठो चैनल आहे। थैंक यू।